बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। सभिनी सिंध वासियुनि खे, नौजवाननि खे ऐं अधेड़ उमिरि वारनि खे अॼु मां अव्हांखे हिकिड़ो अहम इशू जेको हले थो सिंध में, ऐं मां जेको आहे उते ॾिसी बि आयुमि, अख़बारुनि में पढ़ियो बि ऐं ख़बरुनि में बि अचे थो अॼुकल्ह तमामु ज़ोर शोर सां। उहो इहो आहे त अदा असांखे एतिरियूं रिपोर्टूं मिलियूं आहिनि ऐं एतिरियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि त घोटकी ॾहरकी जी साइड सां के टेलीफोन था अचनि ऐं औरताणे आवाज़ में, उहे औरताणे आवाज़ में जेको आहे मुख़्तलिफ़ टेलीफोन नंबरनि ते फ़ोन कनि थियूं ऐं उहे जेके आहिनि से पहिरियों त इहो हूंदो हो त उहो डिवाइस जेको आहे सो रखंदा हुआ त उन सां जेको आवाज़ु चेंज थींदो, पर हाणे जेको आहे उन्हनि इम्प्रूवमेंट करे असांजे ॿाहिरनि सिंध वासियुनि धाड़ेल फैक्टर जेको आहे उन्हनि इहो कयो आहे त उन में औरतुनि खे था हायर कनि ऐं उहे औरतूं उन्हनि जेके आहिनि से हायर कनि, उहे जेके आहिनि से पैसनि जे ख़ातिर पंहिंजी इज़त बि विञाइनि थियूं ऐं ॿाहिरि निकिरी करे उहो टेलीफोन कनि थियूं त असां तव्हां सां इश्क थियूं करणु चाहियूं। ऐं नौजवान जेको आहे ज़ाहिर आहे शैतान साण आहे, उहे जेका वीचारा हिरकिजी था पवनि ऐं उन आवाज़ ते जेको आहे परवाज़ करे उते जिते हू चवनि थियूं उते वञनि था ऐं उते जॾहिं हू पहुचनि था त वॾी ॻाल्हि आहे त उते उहे औरतूं जेके आहिनि से उन गाॾीअ में बि वेठियूं आहिनि ऐं उन सां गॾु जेके आहिनि से उहे धाड़ेल बि वेठा आहिनि। जीअं ई हमराह पहुचे थो तंहिं जेको आहे सो उन्हनि खे सोघो करे ऐं अॻिते वठी था वञनि ऐं उहो वीचारो जेको आहे पंहिंजे पीउ माउ खां नौजवान उहो जेको आहे परे थो रहे ऐं उहो जेको आहे वञी उन्हनि जे किडनैप थी अगवा थी थो वञे ऐं पुठियां जेको आहे भुंग जे लाइ माइटनि खे टेलीफोन था अचनि ऐं माइटनि खां इहो बि न त 5 लख 6 लख 20 लख 30 लख। हींअर बि अॼोकी रिपोर्ट ताईं सिंध में तक़रीबन 21 माण्हू जेके आहिनि धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, जेके इन कचे जे जेकबाद वारे परें इलाइक़े, शिकारपुर वारे परें इलाइक़े, ॾहरकी वारे परें इलाइक़े में, कचे वारे इलाइक़े में जेके आहिनि से धाड़ेलनि जे हथ में आहिनि। त हाणे इन जी हुकूमत त जेको आहे सो ज़ाहिर आहे सर्विलेंस कोन थी करे सघे, उन्हनि खे जेको आहे सो एतिरा सोर्सिस बि कोन्हनि, त छो न त असां पाण जेको आहे सो इन जे लाइ का आवाज़ु उथारियूं, माण्हुनि में अवेयरनेस उथारियूं। भई जेकॾहिं तव्हांखे एतिरी जेकॾहिं पई आहे तव्हां वञी शादी कयो ऐं जेको आहे उन में सुनत बि आहे त उन में इंसान जी ज़रूरत बि आहे। बाक़ी इहो जेको आहे माण्हू जेको आहे हिरकिजी वञनि था, वीचारा नौजवान पंहिंजी तालीम छॾे था वञनि, पंहिंजो जेको आहे सो उन्हनि जी ज़िंदगी अधूरी रहिजी थी वञे, उहे वीचारा जेके आहिनि से धाड़ेलनि जे चंगुल में अची था वञनि। त इहो हिकिड़ो वॾो सान्यो थो थिए उन ख़ानदान जे लाइ जंहिं ख़ानदान जो उहो छोकिरो अगवा थो थी वञे। हाणे थिए छा थो त टेलीफोन करण वारा ऐं धाड़ेल बि माशाल्लाह, असां चवंदा आहियूं सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे, सिंध असांजी हीअं आहे, सिंधी टोपी अजरक वारो ॾींहुं बि मल्हायूं था ऐं जॾहिं सिंधी टोपी अजरक वारो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं सभई निकिरी ईंदा आहियूं, पर अदा सिंधी सिंधीअ खे खाए थो, सिंधी सिंधीअ जो दुश्मन आहे ऐं उहो जेको आहे उहो इहो नथो सोचे त भई मां एकता वारे ॾींहं ते इहो अहद थो कयां त असां पाण में ॿधी कंदासीं, असां पाण में मोहबत ऐं प्यारु कंदासीं, असां पाण में इतिहाद कंदासीं। पर उहो जॾहिं इनखे पंहिंजे पैसनि जी ज़रूरत थी पवे त उहो जेको आहे सभु कोल करार उहो विञाए थो वेही रहे ऐं उहो जेको आहे 2 टकनि जे ख़ातिर हिकिड़े इंसान खे जेको आहे वञी क़ैद था कनि। ऐं वरी शाबास उन्हनि माइनि खे आहे। हाणे त जेको आहे वीडियो ते बि आहियूं कुझु जेके आहिनि से KTN टीवीअ ते जेके आहिनि से के पकड़ियूं आहिनि जेके तमामु शर्मसार थियूं त असां जेको आहे सो बसि ग़लती थी वई। ख़ुदारा मां उन्हनि अदियुनि खे बि जेकॾहिं उहे ग़रीब आहिनि त ख़ुदारा इज़त जी रोटी कमाइनि
ऐं वञी जेको आहे सो को भर्त पोरियो हुनुर कनि या को माल वंदा माण्हू पंहिंजो माल चाढ़नि। बाक़ी इहो जेको आहे केतिरो गंदो कमु आहे, केतिरो इंसानियत सां ज़ुल्म आहे, केतिरो सिंध सां ज़ुल्म आहे, केतिरो सिंधियुनि सां ज़ुल्म आहे। छा असां अञा बि किरंदा वेंदासीं? माना असां जेका आहे मुंहं जे दड़े जी जेका ज़मीन हुई, जेका अमन सिंध अमन ऐं प्यार जी ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे, उन धरतीअ ते एॾा ज़ुल्म एॾा हाञा आहिनि त इहे थियनि त इहे जेके आहिनि से हिकिड़े पाथारीदार ऐं वॾेरे जे इशारे ते था। ज़ाहिर आहे उहो उनजे इशारे खां केटीअ जे जेको मालिक हूंदो उन खां सवाइ उहो न कंदो। ऐं उहे जेके आहिनि से उन्हनि जा पालियल हूंदा आहिनि, उहे जेके आहिनि से इहे धाड़ियल खे बि पैसा पूरा न मिलंदा आहिनि। ऐं उहे जेके आहिनि सभु पैसा जेके आहिनि से हुन वॾेरे खे मिलंदा आहिनि। हिननि खे सिर्फ़ु जेको आहे सो शेव करण जे लाइ ऐं सिगरेट जे लाइ पैसा मिलंदा आहिनि, ॿियो कुझु कोन मिलंदो आहे। हिननि कहिड़ियूं माड़ियूं ठाहियूं आहिनि अॻु में। मूंखे पाण जेको आहे सो तजुर्बो आहे त मां जेको 92 में जॾहिं बेनज़ीर साहिब जी हुकूमत हुई त किडनैप थी विया हुआसीं ऐं असां जेको आहे सो 5 ॼणा हुआसीं, जंहिंमें असांजो हिकिड़ो दोस्त वीचारो 2 गुज़ारे विया आहिनि, हाजी शेरल ऐं मोहम्मद सिद्दीक़ शेख। बाक़ी ॿिया वीचारा जहिड़ा आहिनि ऐं असां बि जहिड़ा आहियूं, पर जेका अज़ियत जेका इन में हुई। ऐं उन वक़्तु त जेको आहे उरूज हुयो जेको आहे इन जो अगवा जो, ऐं उहे जेका कराईंदा बि इहे ई वॾेरा हुआ ऐं इहे ई जेके आहिनि से पीपल्स पार्टीअ वारा कराईंदा हुआ। छो जो असांखे उन वक़्तु हिकिड़े जेको आहे सो आयो अचे चई मां नारे जो आहियां ऐं तूं मूंखे सुञाणे थो। असांजे दोस्त चयो चई मां तोखे 70 क्लिफ्टन ते ॾिठो, त उहो भॼी हली वियो ऐं असांखे इहो ख़तरो हुयो त ख़ुदा न ख़ास्ता इहो जेको आहे सो माराए न छॾे। सो प्यारा दोस्तो, मां तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश हथ ॿधी कंदुसि त ख़ुदारा जेको आहे सो पंहिंजो पाण खे बचायो, इंसानियत में आणियो, शैतान जे वर न लॻो ऐं सुबुह जो उथो त निमाज़ पढ़ी पंहिंजो पाण ते 4 कुल शुकारियो त जीअं तव्हांजी ज़िंदगी जेका आहे आसानु रहे ऐं ईमानदारीअ सां जेको आहे सो हलो। इहो न त जेको आहे सो बेईमानीअ जे इन सॾ ते ऐं जेको आहे सो तव्हां इन बेहया जे कम में निकिरी पओ ऐं उहो बि एतिरा मेल करे वञो जो जेको न मिट न माइट। तंहिंजे करे मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन ते न हिरखिजो ऐं इन टेलीफोन ते जेको आहे सो कॉल ते न वञो। उमेद त असांजो हीउ मैसेज जेको आहे सॼी सिंध में पहुची वेंदो। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त प्लीज़ अवेयरनेस जे लाइ, माण्हुनि में सान्य पैदा करण जे लाइ, माण्हुनि में जेको आहे उत्साह पैदा करण जे लाइ, माण्हुनि में जेको आहे उणितुण पैदा करण जे लाइ हीउ मैसेज मोकिलींदा त जीअं उहे जेके आहिनि से पंहिंजो पाण खे महफ़ूज़ कनि। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़। जी सिंध साथियो, सलाम अलैकुम।